मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ ज़ई आल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नजराना अक़ीदत पेश करण लाइ मोरो जे मरकज़ी इमाम बारगाह हुसैनी मां 7 मुहर्रम जो मातमी जुलूस शहज़ादा अली अकबर अलैहिस्सलाम जे ताबूत सां बरामद कयो वियो। जुलूस जी अगवानी अंजुमन हुसैनी जा अगवान सैयद शबीर अली शाह, डॉक्टर सज्जाद हैदर, डॉक्टर इम्तियाज़ अली मेमण, जावेद मुस्तफ़ा कांदड़ो, काशिफ अली बुढ़ो, शेर अली साटी, शौकत अली सरियो, सैयद गुलण शाह, सैयद आफाक हैदर शाह, गुलाम सरवर सरियो, लियाकत अली सरियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। मातमी जुलूस मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे आलम शाह पिण पहुतो, जिते जुलूस पंहिंजी रवायती रस्तनि खां थींदो दरगाह बुखारी पहुतो ऐं हज़ारे मोमिन नमाज़ मग़रिबैन अदा कई। बाद में जुलूस जेल रोड पहुतो, जिते मुख़्तलिफ़ नुआ ख़ान, सैयद अली शेर शाह, अली खान अबड़ो, उस्तादुल्लाह ॾिनो उमरानी, अकबर भट्ट नोहे ख़्वानी कई ऐं समें आज़ादारनि ज़ोरदार मातम करे हर ख़ाली करे छॾी, जॾहिं त शाही बाज़ार चौक में मजलिस अज़ा बर्पा कई वई, जंहिंखे अल्लामा साईं बख्श मनाज़री ऐं मौलाना अरबाब अली मशहदी ख़िताब कंदे चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम अहिड़ी अज़ीम तारीख़ी क़ुर्बानी पेश कई जंहिंजो मिसाल दुनिया जी तारीख़ में नथो मिले ऐं उन वाक़िए खे हिकु ख़ासि अहमियत हासिल आहे। एक तरफ़ यज़ीदियत जो ज़ुल्म ऐं बेशर्माई जो मंज़र हो त ॿिए तरफ़ पैगम्बर अलैहिस्सलाम जी आल सां गॾु 72 साथियुनि जे नंढड़ी जमात जो बातिल सां मुक़ाबिलो ऐं उन सां जहाद ते साबित क़दमी, क़ुर्बानी ऐं जानिसारी जो अहम मंज़र हो ऐं उन वाक़िए में असांजे लाइ हज़ारे इबरतूं ऐं हिकमतूं पोशीदा आहिनि। बाद में मातमी जुलूस वापसि इमाम बारगाह हुसैनी में नहर कयो वियो। उन मौक़े ते चेयरमैन नज़ीर मेमण, DSP यार मोहम्मद रिंद, CMO फैसल डायरी, मोरो प्रेस क्लब के सदर जमानी बख्शल अहमद, सहाफ़ी जानी जमानी, सहाफ़ी जफ़र पवर, सहाफ़ी रिजवान जमानी, सहाफ़ी आरिफ अली यूसुफ ज़ई मौजूद हुआ।